أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولقد همت به وهم بها لولا أن رأى برهان ربه كذلك لنصرف عنه السوء والفحشاء إنه من عبادنا المخلصين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हीअ आयत नंबर 24 नंबर आयत हुई सूरह यूसुफ जी। इन खां पहिरियां वारी आयत में जेको मिनिस्टर जी ज़ाल जेका आहे उहा यूसुफ अलैहिस्सलाम खे दरवाज़ा सभु बंदि कई, यूसुफ अलैहिस्सलाम खे पंहिंजी तरफ़ माइल कई। यूसुफ अलैहिस्सलाम उन खां पोइ छा जवाबु ॾिनो, इन खां पहिरियां उहा आयत आहे। उन खां पोइ हाणे हिन आयत में अल्लाह सुब्हानो ताला कमेंट थो करे, अल्लाह ताला थो ॻाल्हाए। जीअं सॼी स्टोरी हले थी, इन बिटवीन स्टोरी खे पास थो अचे, स्टोरी रुकिजे थी, ऐं उन खां पोइ अल्लाह ताला हिकिड़ी आयत में अल्लाह ताला कमेंट थो करे त उहे जेके शयूं आहिनि त असांखे उहे शयूं कहिड़े नमूने ॾिसणु घुरिजनि। त जीअं पहिरियां आयत नंबर 22 हुई, उन में उन खां पहिरियां अल्लाह ताला ॿुधाए थो यूसुफ अलैहिस्सलाम लाइ त उहे इजिप्ट आया, मिनिस्टर उन्हनि खे ख़रीद कयो, पंहिंजे घर में रखियऊं। ऐं पोइ उन खां पोइ अल्लाह ताला ॿुधाए थो त अहिड़ी तरह जेको आहे जेके महिनत कनि था, जेके मुहसिनीन आहिनि, उन्हनि खे अल्लाह ताला हिकमत ऐं इल्मु, कीअं थो इल्मु ऐं हिकमत ॾे, अहिड़ी तरह अल्लाह ताला यूसुफ अलैहिस्सलाम खे इहा शइ ॾिनी, छो जो उहे मुहसिनीन हुया, उहे महिनत कश हुया ऐं उहे सिधे रस्ते ते हलण वारा हुया। ऐं हिन आयत में बि अल्लाह सुब्हानो ताला इहा शइ असांखे ॿुधाई आहे त हिन आयत ते इलाही घणो बहस मुबाहिसो थींदो आहे। छाजे करे जो हिन आयत में इलाही माना, पहिरियां मां तव्हांखे ॿुधाए वञा हिन आयत जी माना छा आहे। वलक़द हमत बिही व हम बिहा, ऐं उन मिनिस्टर जी वाइफ खे स्ट्रॉन्ग डिज़ायर हुई, ऐं यूसुफ अलैहिस्सलाम खे बि डिज़ायर पैदा थी। इहा कॉमन जेका ट्रांसलेशन थींदी आहे, लोला अर्रा बुरहान रब्बे, अगरि उहो अल्लाह सुब्हानो ताला जो क्लियर एविडेंस, क्लियर सबूत न ॾिसनि हा त। कज़ालिक लिनस्रिफ अन्हु सूअ वल फ़हशाअ, ऐं अहिड़ी तरह अल्लाह सुब्हानो ताला जेको आहे उहो शइ पासे कंदो आहे, टर्न कंदो आहे, अलॻि कंदो आहे। कहिड़ी खसूअ मतिलबु ईविल, मतिलबु ख़राबु, इलाही ख़राबु शइ। फ़हशाअ मतिलबु शेमलेसनेस, मतिलबु फ़ाशी, उन्हनि खे कीअं टर्न कयो अल्लाह सुब्हानो ताला। इन्नहु मिन इबादिनल मुख़लसीन, ऐं इहो सच आहे, इहो असांजे यूसुफ अलैहिस्सलाम असांजे मुख़लिस बंदनि मां, ख़ालिस बंदनि मां, ख़ालिस ॿारनि मां हुया। त इहो अल्लाह ताला जो कमेंट आहे इन आयत में। पहिरियां अल्लाह ताला असांखे ॿुधायो फिज़िकली त छा थी रहियो हुयो। जीअं अल्लाह सुब्हानो ताला क़ुरान में फरमाए थो, इन्नहु कान बिइबादिही ख़बीरम बसीरा, बेशक उहो पंहिंजे बंदनि जे बारे में ख़बीरम बसीरा, ख़बर बि रखे थो, सॼी ख़बर बि आहे, ऐं अल्लाह सुब्हानो ताला ॾिसण वारो बि आहे। इन जो मक़सदु छा आहे त अल्लाह ताला पहिरियां, इन खां पहिरियां आयत में असांखे ॿुधायो आहे त मिनिस्टर जी ज़ाल ऐं यूसुफ उहे हिकिड़े कमरे में हुया, हिकिड़े महल में हुया, उनजे सभु दरवाज़ा बंदि हुया, उहे हिकिड़े कमरे में हुया। ऐं मिनिस्टर जी ज़ाल छा चयो, अगरि कोई बि इहा शइ ॾिसे त उहो असांखे इहा शइ ॿुधाए सघे त उते छा हली रहियो हुयो। ठीकु आहे, असां अगरि ॾिसूं त असांखे ख़बर पइजी वेंदी। जीअं उन मथां कैमरा लॻल हुजे, असां अगरि ॾिसूं त असांखे ख़बर पइजी वेंदी त अल्लाह ताला इहा शइ असांखे ॿुधाए थो त फिज़िकली उते छा हली रहियो हुयो, हुन छा चयो, हुन छा चयो। पर हाणे हिन आयत में अल्लाह ताला जेका शइ ॿुधाए थो, उहा अहिड़ी शइ आहे जेका कंहिंखे बि ख़बर नथी पइजी सघे। उहा डिज़ायर आहे, अंदरि जी फीलिंग आहे, जेका सोच आहे, जेका दिलि में जेके ख़्यालात आहिनि, अल्लाह ताला उहे बयानु कया आहिनि जेका शइ कंहिंखे बि ख़बर नथी पइजी सघे। जीअं मिसाल जे तौर ते मां अगरि कंहिंसां ॻाल्हायां थो, कंहिंजी तारीफ़ थो कयां, मुंहिंजे अंदरि में थी सघे थो उनजी तारीफ़ करणु न हुजे, ॿी शइ हुजे, उहा सिर्फ़ु कंहिंखे ख़बर आहे, अल्लाह ताला खे ख़बर आहे, ॿियो कंहिंखे ख़बर न आहे त मुंहिंजे जेको ॻाल्हायां थो उहो छा आहे ऐं जेको मुंहिंजे अंदरि में आहे उहो छा आहे। तॾहिं चवंदा आहिनि जेको मोमिन हूंदो आहे, उहो जेको अंदरि में हूंदो आहे उहो ई मुंहं ते हूंदो आहे, त उनखे इन शइ जी का बि परेशानी न हूंदी आहे त उहो मोमिन न कंहिंजी बुराई कंदो, न कंहिंजी गिला कंदो, त उहो ओपनली हर कंहिंजे अॻियां कुझु बि ॻाल्हाईंदो आहे। उनखे ख़बर हूंदी आहे त मां का अहिड़ी ॻाल्हि नथो कयां जंहिंसां मुंहिंजो रब नाराज़ थिए, या वरी मां कंहिंजे बारे में ग़लति ॻाल्हायां। त मोमिन खे का परेशानी न हूंदी आहे, उहो फ़ोनुनि ते या ॿियो कंहिंजे सां बि उहो आराम सां ओपनली ॻाल्हाईंदो आहे। पर जंहिंजे दिलि में जेको ग़ीबत कंदो, जेको गिला कंदो, जेको ॿी शइ कंदो, उहो जॾहिं बि ॻाल्हाईंदो सोचींदो मां ईअं त हिन जंहिंखे ॿुधायां थो, थी सघे थो उहो उनजो कॾहिं कॾहिं दोस्त हुजे या उनखे वञी ॿुधाए, त उहो हर वक़्तु भउ हूंदो आहे त मां छा ॻाल्हायो। ॻाल्हाइण खां पोइ माण्हू सोचींदो आहे त मां छा ॻाल्हायो।
त अल्लाह ताला खे अंदरि जी हर शइ ख़बर आहे त असां छा था सोचूं ऐं असां छा था ॻाल्हायूं। त हिन आयत में अल्लाह ताला मिनिस्टर जी ज़ाल जी जेका अंदरि जी फीलिंग आहे उहा बयानु कई आहे, वरी यूसुफ अलैहिस्सलाम जी जेका अंदरि जी फीलिंग आहे उहा बयानु कई आहे। त हिन में वलक़द हमत बिही व हम बिहा, ऐं मिनिस्टर जी ज़ाल खे स्ट्रॉन्ग डिज़ायर थी, मतिलबु उन्हनि खे स्ट्रॉन्ग डिज़ायर स्ट्रॉन्ग फीलिंग तमामु सख़्तु डिज़ायर हुई। जीअं चवंदा आहिनि मां अगरि वेठो आहियां को कमु नथो करणु चाहियां, पर हिकिड़ी मूंखे अंदरि में हिकिड़ी स्ट्रॉन्ग डिज़ायर पैदा थिए थी, फीलिंग पैदा थी, मां उथी करे बसि उहो कमु कयां थो। त हुननि खे इहो कमु करिणो हुयो, हुननि जी जेका अंदरि जी फीलिंग हुई हुननि जी खे इहो कमु करिणो हुयो। वरी अल्लाह सुब्हानहू तआला फरमाए थो व हम बिहा, ऐं यूसुफ अलैहिस्सलाम खे बि डिज़ायर पैदा थिए हा, उन्हनि खे बि इहा शइ पैदा थिए हा। त इन यूसुफ अलैहिस्सलाम जी डिज़ायर पैदा थिए हा या उन्हनि खे बि पैदा थी, इन ते इलाही वॾो बहस हलंदो आहे। कंहिं मुफ़सरीन चवंदा त न उन्हनि खे बि हिकिड़ी डिज़ायर पैदा थी हुई, इलाही मुफ़सरीन इहे था चवनि त न उन्हनि खे डिज़ायर पैदा थिए हा, उहा ख़्वाहिश उन्हनि खे पैदा थिए हा पर थी कोन हुई। त हिन ते इमाम राज़ी रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो, उन्हनि लिखियो आहे पंहिंजे तफ़सीर जे किताबनि में त जीअं हिकिड़े माण्हू खे रोज़ो आहे त उनखे उञ बि लॻंदी आहे, बुख बि लॻंदी आहे, चाहे कोई केतिरो बि चए मूंखे उञ न लॻंदी बुख न लॻंदी, पर इंसानु आहे उनखे थी सघे थो पंहिंजी फीलिंग न हुजे पर गलो ख़ुश्क थी वेंदो आहे, गले खे ज़रूरत हूंदी आहे पाणी जी, ऐं पेट में गुड़गुड़ जा आवाज़ ईंदा आहिनि। असांजे स्टमक खे, असांजे मैदे खे ऐं आंडनि खे मानी जी ज़रूरत हूंदी आहे, फूड जी ज़रूरत हूंदी आहे। त उनजे करे असांखे अगरि बुख लॻे थी या उञ लॻे थी, जेसिताईं की असां खाऊं नथा त असां गुनाहगार न आहियूं। इहा हिकिड़ी नेचुरल फीलिंग आहे, इनखे कोई बि नथो रोके सघे। त इलाही मुफ़सरीन चवंदा त यूसुफ अलैहिस्सलाम यंग हुया, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो मिनिस्टर जी वाइफ थी सघे थो सुहिणी हुजे, हुन जी ड्रेसिंग अहिड़ी हुजे त माण्हू जेॾो बि न चाहींदो आहे त उहा हिकिड़ी शइ फील थींदी आहे। त अल्लाह ताला फरमाए थो त उन्हनि खे बि थिए हा पर थी कोन हुई, थिए हा। पर मिनिस्टर जी ज़ाल लाइ छा थो फरमाए अल्लाह ताला, वलक़द हमत, वलक़द जी माना हिकिड़ो स्ट्रॉन्ग शइ हूंदो आहे, उन्हनि खे माना स्ट्रॉन्गली हिकिड़ो डिज़ायर हुई ऐं उहा करे छॾिया, उहा करण लाइ फुल रेडी हुई। अच्छा, उनखां पोइ अल्लाह ताला फरमाए थो त लोला अर्रआ बुरहान रब्बिही, त अगरि यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जो क्लियर एविडेंस, बुरहान जी मतिलबु आहे त हिकिड़ो एविडेंस सबूत न ॾिसनि हा। हाणे सबूत हिकिड़ो हूंदो आहे ॾिसणु, हिकिड़ो हूंदो आहे महसूसु करणु या सोचणु। त हिकिड़ो माण्हू वञे थो को गुनाह जो कमु करे थो, यकदमि अल्लाह जो ख़्यालु थो अचेसि ऐं उहो उन खां टर्न थो थी वञे, हटी थो वञे, त उन अल्लाह सुब्हानहू तआला जो का अहिड़ी शइ न ॾिठी पर उनजे दिलि ऐं ज़हन में इहा शइ उनखे आई त न, मुंहिंजो मालिक मूंखे ॾिसे थो, मुंहिंजो रब मूंखे ॾिसे थो ऐं मां इहा शइ न कयां, ग़लति शइ नथो करे, ऐं उहो टर्न थो थी वञे, वापसि थो अची वञे। पर हिते बुरहान इन आयत इन लफ़्ज़नि जी माना इहा थी निकिरे त यूसुफ अलैहिस्सलाम ॾिठो। त अल्लाह सुब्हानहू तआला सूरह हज में फरमाए थो फ़इन्नहा ला तअमल अबसारु वलाकिन तअमल क़ुलूबुल लती फ़िस सुदूर। ॻाल्हि इहा आहे त अखियूं अंधियूं न थी वेंदियूं आहिनि, बल्कि दिलि आहिनि जेके अंधा थी वेंदा आहिनि। ऐं ॿी जॻह ते अल्लाह ताला फरमाए थो त दिलि जेको आहे उन सां माण्हू ॾिसे थो, ऐं अखियूं जेके आहिनि उहे अंधियूं न आहिनि। असांजो दिलि जेको आहे उहो अंधो आहे, असांजी जेको दिलि आहे उहो नथो ॾिसे। मतिलबु साम्हूं ॾिसणु अल्लाह ताला वटि उन शइ जो अल्लाह ताला ॿुधायो आहे त मोमिन जेको ॾिसंदो आहे उहो दिलि जी नज़र सां ॾिसंदो आहे। कोई चवंदो दिलि जी नज़र छा आहे? हिन जो मिसाल ईअं आहे त मिसाल जे तौर ते को ग़रीब माण्हू आहे या ग़रीब कम्यूनिटी आहे की ग़रीब ॿार आहिनि, उनखे मानी खाइण लाइ कोन्हे, ॿ माण्हू गुज़रनि था, हिकिड़ो माण्हू चए थो त न मां हिनखे कुझु ॾियां, उनखे कुझु ॾिए थो या उन्हनि खे पुछे थो उन्हनि लाइ त इहो कीअं थियो, उनजे दिलि में रहम पैदा थिए थो, उनखे ख़्यालु अचे थो त इहे ग़रीब आहिनि ऐं उन्हनि खे मानी खाइण लाइ कोन्हे, उहो उनखे क़ुर जी सुनत जी इन्हनि शयुनि जी ख़बर आहे। ॿियो माण्हू जेको आहे उहो उन सां गॾु जेको आहे उहो उनखे चए थो अगरि अल्लाह चाहे हा त इन्हनि खे ॾे हा। त हिकिड़ो जेको हुयो उहो उनखे दिलि जी नज़र सां पियो ॾिसे, ॿियो जेको हुयो उहो सिर्फ़ु उनखे साम्हूं वारी नज़र सां पियो ॾिसे। इन करे चवंदा आहिनि जॾहिं क़ुर माण्हू पढ़े थो, हदीस पढ़े थो, दीन ते हले थो, त उनजी सोचूं, उन जूं नज़रूं, उनजा ख़्यालात जेके आहिनि उहे सफ़ा चेंज थी वेंदा आहिनि एज़ कम्पेयर टू माण्हू जेको सिधे रस्ते ते नाहे। अल्लाह ताला असांखे इन रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं अल्लाह ताला असांखे इन शइ जी नॉलेज ॾिए त असां बि जेको आहे दिलि जी अखियुनि सां हर शइ खे ॾिसी सघूं। दिलि जी अखियुनि जो मक़सदु क्लियर इहो ई आहे त
जीअं हिकिड़ो माण्हू को ग्लासिस पाए थो ब्लैक कलर, हुनखे सभु कुझु ब्लैक नज़र ईंदो, ॿियो वाइट पाए थो, त हे क़ुर जा हिकिड़े क़िस्म जा ग्लासिस आहिनि। माण्हू क़ुर जेको पढ़े थो नाले जा उहो उन ॿिए नज़र सां ॾिसंदो, उहो उन नज़र सां न ॾिसंदो जेको उनखे क्लियर आहे। त बुरहान जी माना इहा ई आहे त क्लियर सबूत जेको आहे उहो यूसुफ अलैहिस्सलाम दिलि में ॾिठो। पर इलाही कुझु मुफ़स्सिरीन इहे बि चवनि था त न, यूसुफ अलैहिस्सलाम कुझु ॾिठो हुयो। त उहे तमामु चंद आहिनि किताब आहिनि जेके लिखियल आहिनि, पर मेजॉरिटी जेके आहिनि उहे चवनि था न। पर छा ॾिठो उनजी छा आहे, उन्हनि छा लिखियो आहे, के चवनि था त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे मथे मुंहुं कयो ऐं उते याकूब अलैहिस्सलाम नज़र आया आहिनि, याकूब अलैहिस्सलाम उन्हनि खे मना पिया कयनि। हिकिड़ी त इहा शइ आहे। ॿियो इहा इंटरप्रिटेशन त यूसुफ अलैहिस्सलाम मिनिस्टर जी जेका वाइफ आहे, मिनिस्टर जी वाइफ उन वक़्तु उहे सभु मुशरिकी हुया ऐं उन्हनि जे रूम में घर में बुत हुया। त मिनिस्टर जी वाइफ छा कयो, इहो कमु जेको करे पई इहो कमु ग़लति हुयो, ज़ाहिर उनखे बि ख़बर हुई। त उन छा कयो, कपिड़ो खणी बेडशीट खणी या को कपिड़ो खणी उन पंहिंजे गार्ड जे बुत जे मथां विधई। त बुत जे मथां विधई त यूसुफ अलैहिस्सलाम खे चईंदो इहो जेको आहे न ॾिसे, छो जो उनखे पंहिंजे गार्ड खां हिकिड़ो भउ थियो त उनजे अॻियां मां कीअं कयां, या उनजो ख़्यालु थियुसि। त यूसुफ अलैहिस्सलाम चयो त हे जेको हिन जो गार्ड बुत आहे, इन खां इहो डिॼे थी या इन खां इहा शइ लिकी करे थी करे, त मुंहिंजो रब त हर जॻह ते, मां पंहिंजे रब खे छो न ॾिसां। त इहे ॿ शयूं आहिनि जंहिंजो को बि क्लियर अथेंटिसिटी या को कहिड़ी क्लियर एविडेंस कोन थो मिले। त मेजॉरिटी जेके मुफ़स्सिरीन आहिनि जंहिं लिखियो आहे उहे चवनि था त न, इहा शइ न आहे। यूसुफ अलैहिस्सलाम खे दिलि में ख़्यालु आयो, अल्लाह सुब्हान ताला जो जेको बुरहान आहे, उहो क्लियर एविडेंस आहे, सबूत आहे, उहो उन्हनि खे दिलि में ख़्यालु आयो ऐं उहा शइ उहा हटी विया। त इन में इहो शइ ज़ाहिर थिए थी त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उन्हनि खे डिज़ायर थी हा इन फ्यूचर, उन्हनि खे थी हा, अल्लाह ताला इहा शइ ॿुधाई आहे त उन्हनि खे थी हा, पर उन्हनि खे थी न हुई। ऐं उन खां अॻु में ई अल्लाह ताला जी कॉन्शियस जेका उन्हनि खे ख़्यालु जेको आहे उहो उन खां बुरहान जेको आहे उहो अॻु में ई अची वियो। हे त यूसुफ अलैहिस्सलाम नबी हुया, इन्हनि लाइ अल्लाह ताला ईअं थो फरमाए, असां त कुझु बि न आहियूं, त असांखे जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो ख़्यालु अचे त असां बि इहो बुरहान ॾिसूं पंहिंजी दिलि जी नज़र सां। जहिड़े बि जीअं आम तौर ते थींदो आहे त छोकिरियूं छोकिरा पाण में चवंदा आहिनि, हे मुंहिंजी भेण ठहियलु आहे, हे मुंहिंजो भाउ ठहियलु आहे, ऐं उन्हनि जो को अहिड़ो रिश्तो न हूंदो आहे, पोइ भाउ ऐं भेण ठहियलु जे करे उन्हनि खे हिकिड़ो थी वेंदो आहे त असां ॻाल्हाए सघूं था, मुंहिंजो भाउ ठहियलु आहे, मुंहिंजी भेण ठहियलु आहे, पोइ छा आहे मुंहिंजो भाउ आहे, पोइ छा आहे मुंहिंजी भेण आहे। पर जीअं असां सभु आदम अलैहिस्सलाम जी औलाद आहियूं, असां सभु दीन में फेथ में हिक ॿिए जा भाउ भेण आहियूं, पर हूअं असांजो को बि रिश्तो न आहे। अगरि मां कंहिंखे मुंहुं ॿोली भेण चवां थो त मुंहिंजे लाइ उहा हलाल बि थी सघे थी, मां हुन सां शादी बि करे सघां, छो जो उहा मुंहुं ॿोली आहे, उहा मुंहिंजी सॻी भेण न आहे। या का छोकिरी चए थी त मुंहिंजो भाउ आहे, त उहो सॻो भाउ न थी वियो। इन जे करे उन वक़्तु इहे शैतान जूं ट्रिक्स आहिनि, जेके उहे ट्रिक्स अप्लाई कंदो आहे ऐं आस्ते आस्ते पंहिंजी तरफ़ जेको आहे उहो छिकी न वेंदो आहे, ऐं फाइनली जेके आहिनि उहे शयूं थींदियूं आहिनि। ऐं रियल लाइफ में इहे शयूं थियनि थियूं। त अल्लाह ताला असांखे इन्हनि शयुनि खां बचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला नौजवान छोकिरनि खे, नौजवान छोकिरियुनि खे बि इन्हनि शयुनि खां बचाए। त उन वक़्तु असांखे बि बुरहान नज़र अचे, जॾहिं को बि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि थिए त अल्लाह सुब्हान ताला जो असांखे अवेयरनेस हुजे, असांखे उहा शइ नज़र अचे ऐं असां उन शइ तां हटी वञूं। त उन खां पोइ अल्लाह ताला फरमाए थो, कज़ालिक लिनस्रिफ अन्हु सूअ वल फ़हशा, ऐं अहिड़ी तरह अल्लाह सुब्हान ताला टर्न कयो, उनखे हटायूं उन वॾी ख़राब शइ खां, ऐं सूअ वल फ़हशा ऐं फ़हाशी खां। हिकिड़ी वॾी ख़राब शइ, सू मतिलबु ईविल थाट्स या हिकिड़ी वॾी ख़राब शइ आहे। जीअं हाणे मिसाल जे तौर ते मां अगरि चवां थो त मां मंझंदि जी मानी खाईंदुमि, त मां हिकिड़ो जनरली टर्म यूज़ कयो मंझंदि जी मानी, उन में कुझु बि थी सघे थो, बिरयानी बि थी सघे थी, बोड़ बि थी सघे थो, रायतो बि थी सघे थो, कुझु बि थी सघे थो। पर मां चवां थो त मां मंझंदि जी मानी खाईंदुमि ऐं उन में बिरयानी खाईंदुमि, मां हिकिड़ी मख़सूस शइ चूज़ कई मंझंदि जी मानी में। त मंझंदि जी मानी हिकिड़ो ब्रॉड टर्म आहे, जनरल टर्म आहे, पर बिरयानी हुनजो हिकिड़ो आइटम आहे, थी सघे थो रायतो बि हुजे, ॿियो बि हुजे। त सू हिकिड़ो मतिलबु वॾी ख़राब शइ आहे। अल-फ़हशा उनजी हिकिड़ी फ़हाशी, मतिलबु उनजो शेमलेस ऐं ख़राब शइ जेका आहे उहा अल्लाह ताला बयानु कई आहे। वॾी शइ बि बयानु कई आहे अल्लाह ताला, पोइ उन में वरी नंढड़ी शइ जेका आहे उहा फ़हशा आहे। उन खां अल्लाह सुब्हान ताला
यूसुफ अलैहिस्सलाम खे टर्न कयो, उन खां फेराए छॾियईं ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला फरमाए थो मां उन्हनि खे इन शइ खां फेराए छॾियो ऐं उन्हनि इहा शइ न उन्हनि खे अहिड़ी क़िस्म जी डिज़ायर पैदा न थी, न ई उन्हनि खे को ख़्यालु आयो। पोइ वरी अल्लाह ताला फरमाए थो इन्नहु मिन इबादिनल मुख़लसीन, इन्नहु मिन इबादिनल मुख़लसीन, ऐं उहो असांजे ख़ालिस ॿाननि मां। मुख़लसीन जी माना छा आहे? मुख़लसीन अख़लास मां निकितल आहे। मुख़लसीन जी मतिलबु इहो आहे त सिंसियर, जेको असां चवंदा आहियूं न सिंसियरिटी, त अहिड़ी तरह जेको यूसुफ अलैहिस्सलाम हुया उहे अल्लाह सुब्हानो ताला सां सिंसियर हुया। उन्हनि खे ख़बर हुई त मुंहिंजो रब मूंखे ॾिसे थो ऐं मुंहिंजो रब जेको मूंसां सिंसियर आहे, उन मूंखे अहिड़ी सुठी तरह रखियो आहे ऐं उहो जेको मुंहिंजो रब आहे उन सां मां बि सिंसियर थियां। त यूसुफ अलैहिस्सलाम एॾी तकलीफ़ुनि खां पोइ बि, उन खां पहिरीं आयत में असां चयोसीं त पोइ बि चवनि पिया त मुंहिंजे रब मूंखे सुठी तरह रखियो आहे। त उहे सिंसियर हुया, उन्हनि खे ख़बर हुई त मूंसां रब मुंहिंजी एॾी महिरबानी कई आहे, मूंखे अहिड़े सुठे तरीक़े सां रखियो अथई। हालांकि हुया मिनिस्टर जे हाउस में सर्वेंट, ऐं पोइ जेका हुनजी स्टोरी आहे उहा तमामु टार्चर वारी स्टोरी आहे। ॿाहिरनि खूह में उछलायो ऐं उनखां पोइ कंहिं उनखे खूह मां कढियो, सेल कयूं, ॿी जॻह ते सेल कयूं, त हिकिड़ी टार्चर वारी आहे। पर तॾहिं बि यूसुफ अलैहिस्सलाम चवनि था त न, इहा जेका मुंहिंजी लाइफ आहे, जेका मुंहिंजी ज़िंदगी आहे, जेका बि शइ आहे, इहा अल्लाह जे महिरबानी सां आहे, जो अल्लाह ताला मूंखे अहिड़े सुठे तरीक़े सां, मुंहिंजे रब मूंखे सुठे तरीक़े सां रखियो आहे। त अल्लाह ताला हिते फरमाए थो जेके मुंहिंजा मुख़लिस बंदा आहिनि, जेके मुंहिंजा सिंसियर बंदा आहिनि, जेके कॉन्शियस वारा आहिनि, जेके सोचनि था, उन्हनि खे अल्लाह ताला फरमाए थो त मां अहिड़ी तरह बदिलो ॾींदो आहियां। उहे हर वक़्तु बुरहान ॾिसंदा आहिनि। बुरहान उन्हनि खे जॾहिं बि को ख़राबु शइ नज़र ईंदी आहे, जॾहिं बि का बुरी शइ नज़र ईंदी आहे, त उन्हनि खे उहो दिलि जी अखियुनि सां ॾिसंदा आहिनि। उहे हिन अखियुनि सां, साम्हूं वारी अखियुनि सां न ॾिसंदा आहिनि। जीअं इलाही तौर ते ईअं थींदो आहे त असां निमाज़ त पढ़ंदा आहियूं, चवंदा आहियूं असां मस्जिद में न कोई चोरी कंदो, न कोई कूड़ ॻाल्हाईंदो आहे, न कोई विढ़ंदो आहे। मस्जिद में वेंदा आहिनि, निमाज़ पढ़ंदा आहिनि, हज ते वेंदा आहिनि, हज कंदा आहिनि, या अहिड़े क़िस्म जुमे जी निमाज़ ते माण्हू वेंदो, जुमे जी निमाज़ पढ़ंदो, त उते अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं न थींदियूं आहिनि। असुलु टेस्ट जेको आहे उहो मुस्लमान जो, मोमिन जो किथे आहे? जॾहिं उन जे अॻियां अहिड़े क़िस्म जूं शयूं अचनि, पोइ उहो कीअं थो बिहेव करे। पोइ अगरि मिसाल जे तौर ते मां ऑफिस में वेठो आहियां, मूंखे कोई रिश्वत खणी आयो, मां उन खां रिश्वत वठी छॾी ऐं पोइ वरी मां निमाज़ पढ़ण बि वियुमि, त मूंखे बुरहान उते ॾिसणो हुयो जिते मां रिश्वत वरिती। या मां किथे वेठो आहियां ऑफिस में, या तव्हां किथे वेठा आहियो, या तव्हां के अहिड़े मौक़े में, अहिड़ी जॻह ते वेठा आहियो जेका जॻह सही न आहे, जिते तव्हांखे शक आहे, जिते तव्हांखे डाउट आहे त का ख़राबु शइ थी सघे थी, उते तव्हांखे बुरहान ॾिसणो आहे। मस्जिद में त हर कोई बुरहान ॾिसंदो आहे। अल्लाह जो जेको एविडेंस आहे, मस्जिद में जेको हज ते थो वञे, जेको निमाज़ थो पढ़े, उते त हर कोई करे थो। असुलु जेको बुरहान ॾिसणो आहे जॾहिं उहा शइ थिए, उन मौक़े ते बुरहान ॾिसणो आहे ऐं उन शइ खे पंहिंजो पाण खे रोकणो आहे। यूसुफ अलैहिस्सलाम जेको बुरहान जेको हिते थियल आहे, उहो उन वक़्तु उन्हनि खे नज़र आयो जॾहिं उहा शइ पीक ते हुई। जेका मिनिस्टर जी ज़ाल हुई, उहा यूसुफ अलैहिस्सलाम खे चए पई त हली आहे ऐं मां रेडी आहियां, त उहा शइ पीक ते हुई। उन वक़्तु यूसुफ अलैहिस्सलाम खे उहो जेको एविडेंस हुयो अल्लाह जो नज़र आयो। जॾहिं उन्हनि खे उहा शइ नज़र आई, बुरहान नज़र आयो, त अल्लाह सुब्हानो ताला छा थो फरमाए, अहिड़ी तरह मां पंहिंजे जेके मूंसां सिंसियर बना आहिनि, उन्हनि खे मां बदिला ॾींदो आहियां। उन्हनि खे मां, जेके मुंहिंजा इबादत करण वारा बाना आहिनि ऐं सिंसियर आहिनि, उन्हनि खे इहो बुरहान नज़र ईंदो ऐं उहे जॾहिं पाण अखि खोलींदा। यूसुफ अलैहिस्सलाम पाण उहो बुरहान ॾिठो, उन खां पोइ अल्लाह ताला चए थो इहे मुंहिंजे सिंसियर बंदा आहिनि। ईअं न आहे त अल्लाह चाहींदो त मां इहो बुरहान ॾिसंदुमि, न, मूंखे पाण खे उन शइ खे ॾिसणो आहे ऐं परे थियणो आहे। ऐं जॾहिं तव्हां परे थी वेंदो उन शइ खां, पोइ अल्लाह ताला चए थो इहो मुंहिंजो सिंसियर बानो आहे। ऐं जेको अल्लाह ताला सां सिंसियर आहे, उन सां त अल्लाह सुब्हानो ताला जेतिरी महिरबानी करे थो, इहो सिर्फ़ु उनखे ई ख़बर हूंदी। त अल्लाह सुब्हानो ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांखे इहो बुरहान ॾे त असां किथे बि, कहिड़े बि मौक़े ते हुजूं, त असां उहा शइ ॾिसी सघूं, दिलि जी अखि सां ॾिसूं ऐं असां उन शइ खां परे हटी वञूं। ऐं अल्लाह जो जेको कॉन्शियसनेस आहे, उहा हर वक़्तु असांखे हुजे ऐं अल्लाह ताला असां सभिनि खे मुआफ़ करे। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।